सुनाज़िन प्रोग्राम जवाब खपे संगत मां है इम्तियाज़ मीर अज मेंबर ऑफ नेशनल असेंबली जेके खटे आया उन्हनि अॼु हलफ़ खणी वरितो आहे ऐं मुल्क जी मुआशी सूरत हाल सब खां वधीक प्रायोरिटी आहे सियासी इस्तेहकाम सां गॾियल आहे मुआशी इस्तेहकाम। ऐं जीअं त जेको ख़त लिखियो वियो आहे IMF के को दोस्त नथो लिखी सघे, जेको PTI चेयरमैन बानी चेयरमैन जी इंस्ट्रक्शंस ते लिखियो वियो आहे। मुल्क जी मईशत बहितर न आहे। PTI अञा बि सियासत उहा ई करनि पिया, माज़ी वारी सियासत, तक़सीम जी सियासत, नफ़रत जी सियासत। ऐं हिकु दफ़ो वरी मुल्क खे ज़रूरत पई आहे त सभु सियासी जमातूं मिली करे किरदारु अदा करनि। मौलाना फज़लुर रहमान साहब उनखे बि परचाइण जी कोशिशि पई थिए, पर उहो बि पाण तनक़ीद करे थो। हीअ जेकी असेंबली आई आहे उनखे बि लॻे पियो त हीउ निज़ाम को हलंदो कोन, छाजे करे त हू पाण आहे ॿाहिरि। इन जे करे उहो इन तनक़ीद ते हमेशह तनक़ीद कंदो रहे थो, मुख़्तलिफ़ गवर्नमेंट्स ते जेके सिंध जे अंदरि आहिनि या मर्कज़ में आहे या जेको मैंडेट आयो उन ते तनक़ीद करे थो। मूं टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे सीनियर रहनुमा नून लीग जा तालुका बैरिस्टर राजा अंसारी साहब मूंसां गॾु आहिनि। राजा साहब तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। लाइन ड्रॉप थी आहे, एक दफ़ो वरी कोशिश कंदासीं। मेरे साथ एडवोकेट अहमद अवैस साहब सीनियर रहनुमा है, मारूफ कानूनदान है। एडवोकेट साहब मैं आपको वेलकम करता हूं अपने शो में। जी जी अहमद साहब आवाज आ रही है मेरी? जी आ रही है आपकी आवाज। अहमद साहब आज हलफ हो गया है, इससे पहले जो एक कश्मकश थी इजलास के ऊपर वो तो खत्म हुई। अब मसाइल बहुत हैं आगे, मैशियत आपके सामने है, सियासी अदम इस्तेहकाम है। एडवोकेट साहब क्या कहेंगे? देखिए ये सारे मसाइल, पहली बात तो ये कि जरा ये आफ्टर साउंड इतनी में बात नहीं कर सकता, ये इको बंद कीजिए। हाँ इको बंद कीजिए, जो आवाज आ रही है बैकग्राउंड से। जी बात करें। अच्छा मैं आपके सामने, मेरे साथ बहुत सख्त इको है, बात ही नहीं कर बहुत सकता। आ रहा है। टेक्निकल टीम को कह रहा हूं कि वो इस इको को कम करें। अवैस साहब जो है ना वो डिस्टर्ब हो रहे हैं। अब आपको सर दूसरी कॉल से हम कनेक्ट करते हैं, इको जैसे ख़त्म हो और आपको दोबारा कॉल करते हैं। जो हालात हैं जेके हालात तहां जे साम्हूं आहिनि, सभु सियासी जमातूं यानी कि जेके मैंडेट्स आहियूं, जंहिंखे मैंडेट मिलियो आहे उहे चाहिनि थियूं त इस्तेहकाम अचे मुल्क जे अंदरि। जंहिंखे मैंडेट न मिलियो आहे उहे बार बार इल्ज़ाम लॻाइनि थियूं। पार्लियामेंट में ई हल थींदा आहिनि अवामी मसइला, जमहूरियत कंटिन्यू रहे ऐं जमहूरियत में ई अवाम जो भलो थींदो आहे। सिंध जे अंदरि हिकु दफ़ो वरी पीपल्स पार्टी वॾी मेजॉरिटी सां खटे आई आहे। मोहतरम जनाब मुराद अली शाह साहब हिकु दफ़ो वरी हैट्रिक कई आहे, टियों दफ़ो वज़ीर आला थियो आहे ऐं सिंध जा मसाइल ऐं सिंध जा इशूज़ बहितर सम्झे थो। एडमिनिस्ट्रेशन जो तजुर्बो आहे उनखे, ऐं पार्टी हिकु दफ़ो वरी अहमद अवैस साहब मेरे साथ हैं। सर मैं आपको वेलकम करता हूं। जी मेहरबानी। अहमद वही सवाल आपकी तरफ, हालात आपके सामने है, अदम इस्तेहकाम है, सियासी मुआशी, क्या कहेंगे? बात ये है कि ये अदम ये जो इस्तेहकाम पाकिस्तान में इस वक्त जो पैदा हो गया सूरत हाल, इसकी हमें वजूहात जरूर देखनी होगी। और वजूहात ये है कि हमने आइन के ऊपर अमल नहीं किया, हमने रूल ऑफ लॉ को पर पुश डाल दिया, हमने नेकेड डेस्पोटिज्म का राज किया मुल्क के अंदर, और उसी की बुनियाद के ऊपर इलेक्शंस जो हैं वो टोटली रिग कर दिए। 80% इलेक्शन जो है पाकिस्तान में रिग हुए हैं, लोगों के बुरे हाल हैं, आपको देखिए। और यहाँ इस हद तक दीदा देरी दिखाई जा रही है कि फॉर्म 45 जो है वो नए बदले जा रहे हैं। ऐसे ही सही जिनके पास हैं उनको कहते हैं कि तुम्हारे पास तो जाली है। तो ये बड़ी खतरनाक सूरत हाल डेवलप हो गई है, इसलिए कि जब एतमाद आप देखिए ना कि इन तमाम बदमाशों के बावजूद पाकिस्तानी कौम में, जिसमें एक लिटरेसी का बहुत बड़ा परसेंटेज है, वो उन्होंने कितनी मैच्योरिटी, पॉलिटिकल मैच्योरिटी का सबूत दिया, बाहर निकल आए।
एक पार्टी के पास सिंबल नहीं था, उसकी पार्टी तोड़ फोड़ का शिकार थी, पार्टी का नाम इस्तेमाल नहीं हो सकता था, और उसके बावजूद उन्होंने किस तरह से वोट डाले। लेकिन वो मैंडेट को जब चोरी किया गया तो फिर हालात तो आप कैसे सुधारेंगे उसको? अब ये तो नहीं कर सकते कि आप जो कुछ हो चुका है उसका मट्टी डाल दो। सही। कभी ऐसा नहीं जी। अहमद अवैस साहब, आज आपको पता है बड़ी तनकीद हुई खत के ऊपर जो IMF को लिखा गया है, करेंगे ये मुल्क दोस्ती नहीं है, मुल्क दुश्मनी है, क्या कहेंगे अहमद अवैस साहब? नहीं साहब, ये मुल्क दुश्मनी तो बिल्कुल भी नहीं है, इसलिए कि IMF का अपना जो मैनिफेस्टो है, जो उनका चार्टर है, उसके मुताबिक जहां पे डेमोक्रेसी है उस जगह वो वहां पे वो ये फंडिंग करते हैं और वो असिस्ट करते हैं इकोनॉमिक कंडीशंस खराब होने की सूरत में। और डेमोक्रेसी के लिए एक ही तरीका है उसको कायम रखने का कि फेयर, ट्रांसपेरेंट और फ्री इलेक्शन हो। पाकिस्तान में इलेक्शन का मैंडेट जैसे छुड़ाया गया, जिन हालात में ये इलेक्शन हुए हैं और जिस तरह से एक पार्टी को आगे लाया गया और एक पार्टी के जायज वोट जो है उनको खराब किया गया, तो ये जाने से पहले जब वो आए थे IMF वाले, तो वो उस वक्त भी इमरान खान को मिलके गए थे यहाँ पे जमान पार्क में, और इलेक्शन के मुतालिक ही बात कर गए थे कि जी उसके बाद हम जब ये इलेक्टेड गवर्नमेंट आ जाएगी तो वो उसको हम फिर उसके साथ डील करेंगे। तो इमरान खान ने तो सिर्फ उनको यही कहा है कि भाई ये जो इलेक्शन हुए हैं इसका आप ऑडिट करवा लें, आप तसल्ली कर लें कि इलेक्टेड गवर्नमेंट है तो उसको साथ आप करें, एग्रीमेंट जरूर करें। सही। ये तो एक आप ये अगर चाहें कि एक तरफ झूठा मैंडेट भी हो, एक तरफ जालसाजी के साथ हुकूमत भी संभाल लें, और फिर इमरान खान से ये भी एक्सपेक्ट करें कि वो कहे कि नहीं जी सब कुछ अच्छा हो गया है, ये कैसे हो सकता है? हाँ, आप एक बात आपको मैं कह दूं, जो मुल्क दुश्मनी का सबूत दिया गया था एक मौके के ऊपर, जिसका रिकॉर्ड आज भी मौजूद है, वो 1990 का इलेक्शन था, जब 1990 में जब मोहतरमा बेनजीर शहीद को हुकूमत को फायर किया था गुलाम इसाक खान ने, तो इनकी हाई कमान जो थी उसने जाके तमाम वो पाकिस्तान के न्यूक्लियर प्रोग्राम का ब्लूप्रिंट उनके हवाले कर दिया था अमेरिकनों के, और उन्होंने उसके बाद पैसे अमेंडेड, आपको याद है वो बिल आया था, याद है, और उस बुनियाद पर उन्होंने एड बंद कर दी थी। जब ये डिस्क्लोज हो जाए, उनके पास एविडेंस आ जाए किसी जगह से कि यहाँ पे ये हो रहा है, तो हम उनको एड देना बंद कर देते हैं। ये कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आई थी उस मौके के ऊपर। ये इसको कहते हैं मुल्क दुश्मनी, कि जहां भुट्टो साहब ने इतना बड़ा काम किया था पाकिस्तान का, हम उनको सल्यूट करते हैं कि न्यूक्लियर प्रोग्राम के लिए अपनी जान दे दी उन्होंने, वहां पे आगे ही आके सिर्फ ये इस बात पे क्योंकि हुकूमत को क्यों उतारा गया, ये वहां पे जाके ये सारा डिटेल एक्सपोज की थी। ये मुल्क दुश्मनी कह सकते हैं। ये तो एक हकीकत है कि जायज जो उनको हुक्मरान होना चाहिए उनको आपने जेलों में बंद किया हुआ है और उनको हक हुक्मरानी से महरूम किया, और जिनके पास मैंडेट नहीं है उनको हुकूमत के लिए बैठा रहे हैं आप। तो ये एक उल्टा लॉजिक है जो हमारे खिलाफ इस्तेमाल किया जा रहा है, PTI के और इमरान खान के खिलाफ। अहमद अवैस साहब, आप एक जीरक, आप जो है ना कानूनदान हैं, आपको चीज़ों का काफ़ी पता है और आपने सर्व भी किया है। अब वे आउट क्या है? इलेक्शन हो गए हैं, हुकूमत बनने जा रही है, मौलाना फजल रहमान साहब भी, उन्होंने भी हलफ लिया, सब ने हलफ लिया गवर्नमेंट का हिस्सा नहीं बने। आप भी उस असेंबली के अंदर सुन्नी इत्तेहाद कौंसिल यानी कि इंडिपेंडेंट होकर करें। हल क्या है, सोल्यूशन क्या है इस क्राइसिस से निकलने का, क्या कहेंगे? इसका देखें, इसका सोल्यूशन जो है दिल बड़ा करना पड़ेगा। देखें, इसमें पाकिस्तान को सामने रख के इकोनॉमिक क्राइसिस जितनी बड़ी जिससे दोचार है पूरा मुल्क और गरीब आवाम भी। अहमद अवैस साहब हमें ज्वाइन किया है, सीनियर रहनुमा है, मैंने रह चुके हैं MPA डॉक्टर लालचंद साहब मेरे साथ हैं, उनको भी मैं वेलकम करता हूँ। करने के हाँ ये यहाँ ये सीटें गलत गई हैं, इनको वापस कर दो। सही। और आराम से सुकून से वो भी करेंगे, ठीक है, अपना टाइम गुजारें, आप चलाएं हुकूमत। लेकिन ऐसे नहीं है कि धौंस धांधली से आप कहें काम भी गलत करें और कहें कि हम ठीक है, वहां पे दबाव भी डालें। अब ये मियां नवाज शरीफ की सीट थी यहाँ लाहौर की, मैं खुद वो केस को कंडक्ट कर रहा हूँ
सही। डॉक्टर यास्मीन राशिद का, और उसमें फॉर्म 45 को एडमिट भी कर लिया कोर्ट के अंदर इलेक्शन कमीशन के सामने। और अंदाजा लगाइए आपको, आप उसका रिजल्ट जो उसकी जो सूरत हाल है, हैरान कुन है, इंसान जो है वो शशर रह जाता है। अब मैं आपको बताऊं तो टाइम आपका बहुत लगेगा उसके लिए। सही। अहमद अवैध साहब, आप टेलीफोन लाइन पे रहें। सीनियर रहनुमा, एमएनए रह चुके हैं, एमपीए रह चुके हैं, मिनॉरिटी विंग सेशन के प्रेसिडेंट हैं, और डॉक्टर लालचंद उकरंज साहब भी मेरे साथ हैं। सर, मैं आपको वेलकम करता हूं अपने शो में। मेहरबानी सर। और मोहतरम जनाब एडवोकेट अहमद अवैध साहब भी मेरे साथ हैं, सीनियर रहनुमा है, मारूफ कानूनदान है, पीटीआई से उनका ताल्लुक है। अवैध साहब कह रहे हैं, डॉक्टर साहब, कि इस्तेकाम तब आएगा जब जो जीत के आया है, यानी कि धांधली हुआ है इलेक्शन में, क्या कहेंगे? सर बेसिकली आपने देखा कि इलेक्शन तो हो गई, इलेक्शन के बाद जिसको मेडल मिल गया, तो आज ओथ टेकिंग सेरेमनी थी वफाक में एमएनएस की, और मैंने जिस तरीके से बदमज़गी देखी तो ऐसा भी होना नहीं चाहिए था। ठीक है, इलेक्शन में तो खर्चे हमारी पार्टी को भी है, लेकिन इसका मतलब ये नहीं है कि जिसको अब मेडल मिल गया है तो उसको मिल गया, जिसको गवर्नमेंट बना नहीं है वो बनाने दो उनको। अब शोर शराबा मुकद्दस ईमान में जिस तरीके से बदतमीजी, अब्यूज लैंग्वेज, ये मेरे ख्याल में वो अच्छा काम नहीं है। होना ये चाहिए, पाकिस्तान की आवाम को मैसेज अच्छा देना चाहिए, पुरअमन तरीके से ओथ टेकिंग सेरेमनी होनी चाहिए थी। हो जो इतना मेंबर जो भी लेके आया है, वो आजाद ग्रुप जो सुन्नी इदारा काउंसिल ज्वाइन किया है, वो भी अपना मेंबर लेके आया है। उनकी आवाम क्या सोचेगी, क्या देखेंगी? ये एक मुकद्दस ईमान में जाके शोर शराबा करते हैं, तो ये आवाम की क्या खिदमत करेंगे? ठीक है, कुछ हो गया, जो होने वाला हो गया। अब आगे के लिए सोचो। मुल्क बड़ी क्राइसिस से गुजर रहा है, मुल्क इकोनॉमिक क्राइसिस है। हम समझते हैं कि ये अगर हम अपने आप को, मुल्क को सब मिलके जुल के कमजोर करेंगे तो फिर कैसे काम चलेगा? फिर हमारे पास जो पड़ोसी मुल्क है वो हमारे पास किसी टाइम पे हमको और मजीद कमजोर करेगा। हम कहते हैं कि इन बातों को छोड़ना चाहिए, आगे बढ़ना चाहिए। अपोजिशन में अगर ये बैठना चाहते हैं तो अपोजिशन में ही बैठेंगे। अपोजिशन का अपना किरदार है, और ये जो ट्रेजरी में बैठे हैं वो अपनी गवर्नमेंट बनाएंगे, उनका अपना किरदार होगा। तो आगे काम करो, आगे चलने दो। लेकिन ये शोर शराबा ये करेंगे तो फिर और भी डिस्टर्ब करेंगे। 5 साल जिस तरीके से पहले गवर्नमेंट चलाई थी, 3-3.5 साल खान की गवर्नमेंट चली तो नहीं चल सकी। अब वही सेम ड्रामा होगा, वही सेम मुकद्दस ईमान में गालम गलत होगा। तो मेरे ख्याल में ये मैसेज अच्छा नहीं है। अहमद अवैध साहब, आपकी तरफ आऊंगा। कह रहे हैं कि मतलब तो शोर शराबा ये पिछले दौर में भी था, मैं उससे इनकार नहीं करता, कोई आज ये नहीं हो रहा, हमेशा शोर शराबा होता रहता है। वो डॉक्टर साहब कह रहे हैं कि फोरम्स हैं, ट्रिब्यूनल्स हैं, कोर्ट्स हैं, अगर धांधली हुई है तो उस तरफ जाया जाए और जमहूरियत को चलने दिया जाए, क्या कहेंगे? देखिए, मैं यही अर्ज कर रहा हूं आपके सामने कि अगर धांधली हुई है, और धांधली भी देखिए ना, एक होता है ह्यूमन एरर होता है, सही, कि 5% 10% जो है आप रख लेते हैं। इतने बड़े लेवल पे इलेक्शन हो रहा है तो कोई छोटी मोटी वो इंडिजिनस जहां पे जो है वो एक प्लान धांधली नहीं है, जगह के ऊपर किसी एक सेक्शन में हो गई, सही, तो फिर उसको टॉलरेट किया जा सकता है। लेकिन जहां पे धांधला इस किस्म का हो, इतना बड़ा इस हद तक हो कि जिसको आप टॉलरेट भी नहीं कर सकते हैं, कि जहां पे हजारों के अंदर मैंडेट को चुरा के एक का दूसरे को बदल दें। मतलब मैं मियां नवाज शरीफ की मिसाल आपको दे ही देता हूं, सही, कि 376 टोटल पोलिंग स्टेशन थे, और उनमें से 343 पोलिंग स्टेशन का रिजल्ट आ चुका, ईडी को अनाउंस हो गया, और उसमें यास्मीन राशिद जो है वो 1,01,000 वोट से जीत रही थी। मियां नवाज शरीफ 80,000 कुछ वोटों से हार रहे थे, और यहां बंद कर दिया उन्होंने, और फिर रिटर्निंग ऑफिसर को बदल के निकाल दिया, उसकी जगह पे नए आदमी को लेकर आए, और फिर सुबह के वक्त लेट जब अगले दिन रिजल्ट अनाउंस किया तो जो 33 पोलिंग स्टेशन बाकी बचे थे उनमें मियां नवाज शरीफ को 1,01,000 वोट और दिया गया, और उन 33 में यास्मीन राशिद को 2500 वोट दिया गया।
सर आप बताइए टाइम लिमिटेड है सर, टाइम लिमिटेड है। बड़ी मेहरबानी आपने टाइम दिया। डॉक्टर लालचंद साहब तव्हां टेलीफोन लाइन ते रहो, ब्रेक खां पोइ था जूं डिस्कशंस के अॻिते ॿुधाईं। वेलकम इरादे मगर टेबलाइन ते ज्वाइन किया बैरिस्टर राजा अंसारी साहब नून लीग जा सीनियर रहनुमा आहिनि। अॻे मूंखे फ़ोन ते आहिनि डॉक्टर लालचंद ओकरानी साहब सीनियर रहनुमा आहिनि, MNA रही चुका आहिनि, MPA रही चुका आहिनि। राजा तव्हां ॾे ईंदासीं, मतिलबु त अॼु जेको हलफ़ थियो उन जे अंदरि शोर शराबो तमामु घणो हुयो। मतिलबु इहो बार बार चयो थो वञे त हिन हुकूमत खे हलणु न ॾिनो वेंदो। हिकु तरफ़ इहा अना जी सियासत आहे, ज़ाती सियासत, ॿी तरफ़ पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहे, अवाम जो मुस्तक़बिल आहे, मैशियत आहे, ऐं उन सां गॾोगॾु PTI जे बानी चेयरमैन ख़त बि IMF खे लिखियो आहे। को दोस्त इहो कमु नथो करे सघे, छा चवंदो? जी राजा, राजा आवाज़ अचे थो? जी आवाज़ मूंखे अचे थो, पर सिग्नल जो इशू आहे शायदि, अॻे में बि ईअं हुयो, कटिजे थो आवाज़। राजा साहब हलफ़ थी वियो, शोर शराबो, ईअं लॻे थो हुकूमत खे हलणु न ॾिनो वेंदो, छा चवंदो? मां इहा ॻाल्हि पियो कयां त हिन वक़्तु जेका अॼु बि क़ौमी असेंबली जे इजलास में जेको शोर शराबो थियो आहे, इहो ॿुधाए थो त PTI जा जेके अराकीन आहिनि उहे केतिरा गैर सीरियस आहिनि ऐं उन्हनि जो जेको रवैयो आहे उहो केतिरो गैर जमहूरी आहे। उन सां गॾोगॾु तव्हांखे इहा बि ख़बर हूंदी त बानी PTI जेका आहे उहा ख़त लिखियो आहे IMF खे, ऐं उहो ख़त बेसिकली पाकिस्तान जे इदारनि, पाकिस्तान जी जमहूरी निज़ाम जे ख़िलाफ़ ख़त आहे ऐं पाकिस्तान जी मईशत जे ख़िलाफ़ हिकिड़ो ख़त आहे, जेको को बि मुल्क जो दोस्त या हमदर्द कॾहिं बि इहो ख़त नथो लिखी सघे। इहो सौ सिधो मुल्क दुश्मनीअ ते मबनी आहे ऐं हीअ हिकु दफ़ो ॿीहर PTI जेका जमात आहे पंहिंजे बानी समेत एक्सपोज़ थी वई आहे त जेको 9 मई वारो वाक़ियो हुयो उहो बिल्कुलु जीअं उहो वाक़ियो बि कोई महदूदत नथो करे सघे ऐं मुल्क दुश्मनी करे सघनि पिया। अहिड़े तरीक़े सां जेको ख़त आहे IMF खे उहे मुल्क दुश्मन हुजण जो उन्हनि वञा हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजो सबूत ॾिनो आहे त हीअ मुल्क जा सॼण न आहिनि बल्कि मुल्क जा दुश्मन आहिनि ऐं इन्हनि सां आइनी हसन सां ई निपटणु घुरिजे ऐं रियासत खे पंहिंजी रिट क़ाइमु करणु घुरिजे। ऐं मूंखे त हैरानगी आहे, मां अॻु में बि डिमांड कंदो रहियो आहियां त इन्हनि खे कंहिं बि नए रूप में कंहिं बि नई तरीक़े सां सियासत न करणु ॾिनी वञे, इन्हनि खे कलादम करार ॾिनो वञे ऐं अहिड़े क़िस्म जा जेके माण्हू आहिनि उहे पाकिस्तान जी सियासत जे लाइ तमामु घणा हानिकार आहिनि ऐं इन क़िस्म जी जेका सोच आहे जेकॾहिं हुनखे असां इजाज़त ॾिनीसीं त पोइ सिंध जा धाड़ेल ऐं सुभाणे तहरीक तालिबान पाकिस्तान इहे सभु डिमांड करणु शुरू कंदा त असांखे बि सियासत करणु ॾियो, छो जो घटि में घटि उहे जेके जमातूं आहिनि उहे क़िस्म जी दहशतगर्दी कोन थियूं कनि या उहे IMF खे या ॿियनि मुल्कनि खे ख़त कोन थियूं लिखनि जंहिं तरीक़े सां PTI जा माण्हू एॾी वॾी खुलेआम पाकिस्तान दुश्मनी ते लही आया आहिनि। लालचंद साहब, राजा चए थो त इहा मुल्क दुश्मनी आहे, मियां साहब बि अॼु इहा ई ॻाल्हि कई, इहा का मुल्क दोस्ती न आहे, IMF खे ख़त लिखणु पाकिस्तान जे ख़िलाफ़, छा चवंदो? डॉक्टर लालचंद साहब आवाज़ अचे थो? डॉक्टर साहब आवाज़ अचे थो? लाइन ड्रॉप थी आहे। बैरिस्टर साहब, हुकूमत ते तमामु वॾी ज़िम्मेदारी थिए थी नून लीग ते, मसाइल तमामु घणा आहिनि, वसाइल घटि आहिनि, छा चवंदो? राजा जी बि लाइन ड्रॉप थी आहे। मसाइल तमामु घणा आहिनि, वसाइल तमामु घटि आहिनि। 15-16 महीननि जी जेकी हुकूमत हुई PDM जी, उन ते बि तमामु घणी तनक़ीद थिए थी। हाणे बि PMLN अकेले सिर, यानी कि सपोर्ट त पीपल्स पार्टी जी रहंदी, पर उहा पंहिंजी हुकूमत कंदी ऐं मसाइल तमामु घणा आहिनि ऐं छाजे करे त सभु 2-3 सियासी जमातूं आहिनि जंहिंखे स्प्लिट मैंडेट आयो आहे। लालचंद साहब, तव्हां ॾे ईंदासीं, ख़त लिखणु, IMF खे ख़त लिखणु, इहा मुल्क दोस्ती न आहे, मुल्क दुश्मनी आहे, इहो मुल्क जे ख़िलाफ़ आहे, छा चवंदो डॉक्टर साहब? न्याज़ी साहब जी गवर्नमेंट आई हुई तॾहिं बि इहो ई हुनजी हुई बदअखलाक़ी, बदज़बानी, मुल्क जूं जेके बि हुयूं, मुल्क खे माण्हू ठाहिणु चाहींदो, मुल्क खे ठाहिण जे बदिरां मुल्क खे बदनाम करणु ऐं IMF खे लेटर लिखणु ई छा आहे? त मुल्क दुश्मन कमु कंदा आहिनि, अहिड़ो कमु न करणु खपे। बेसिकली को बि तव्हां ॾिठो त फॉरेन मिनिस्टर चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो 16 महीना त मुल्क में वञी ऐं हिन जी मुल्क जी तारीफ़ पे कई। इवन जो इमरान जेके ग़लतियूं करे चुको हो
तमामु मुल्क दुश्मन ग़लतियूं उन्हनि खे बि चेयरमैन साहिबु हाल नथे करणु चाहियो। ही वञो जिते किथे मुल्क खे बदनाम करे, इहो मुंहिंजे ख़्याल में सियासी पार्टी वारो कमु न हूंदो। ही जेके आहिनि से कंहिंजे ख़बर न आहे त दिमाग़ छा आहे, कहिड़े नमूने सां खेॾनि पिया। पॉलिटिकल माण्हू ही आहिनि कोन। मूं तव्हांखे अॻु में ई चयो त ही बेसिकली सियासी माण्हू न आहिनि, ही स्पोर्ट्स मैन आहे। स्पोर्ट्स जो सुठो कमु करे सघियो पिए, पर बदकिस्मती असांजे मुल्क जी आहे जो असांखे अहिड़ा सियासतदान जे रूप में मिलनि था त पोइ उहे मुल्क जो ॿेड़ो ॿोड़े छॾिकंदा। मुल्क खे बदनाम करणु, मुल्क में हींअर आहे असीं चऊं था न्यू इलेक्शन थी आहे, सुठो जेको जंहिंखे मैंडेट मिलियो आहे उहो कीअं बि मिलियो, हाणे अॻिते हलण जी कयो। हाणे वरी जेकॾहिं इंटरनेशनल लेवल ते IMF खे लेटर लिखणु, मुल्क जी बदनामी करणु, इहो छा थो मैसेज वञे? या अॼु ओथ टेकिंग सेरेमनी जहिड़े मूंखे बदमज़गी करणु, इहो कहिड़ो मैसेज थो वञे? ठीकु है, अवां अगरि इलेक्शन में ख़र्चा आहिनि, उन अदालतूं खुलियूं पियूं आहिनि, ट्रिब्यूनल में तव्हां वञी सघो था, मैंडेट जेके मिलियो। ठीकु है, पाकिस्तान में इलेक्शन थींदी 27 तारीख़ खां वठी हेसिताईं थींदी रहंदी है इलेक्शन में। कुझु माण्हू मुतम न थींदा आहिनि, सियासी पार्टियूं मुतम नथियूं थियनि, त मुतम जेकॾहिं असीं नथा थियूं असीं हथ मथे करे वेही रहंदासीं छा? असीं चऊं था क़बूल है, ठीकु है, जेको थियो अॻिते कमु हलाइणो आहे। असांखे तव्हांखे यादि हुजे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे 17 सीटूं क़ौमी असम्बली मिलियूं बीबी कोतरमा शेज़ानी दौर में, तब असां एक्सेप्ट करे कमु अॻिते हलण जी कोशिशि कई। जेके मुल्क सां वफ़ादार पार्टियूं हूंदियूं उहे अॻिते हलण जो सोचींदियूं, जेके मुल्क दुश्मन कमु करणु चाहिनि थियूं उहे इहो रवैयो अदा कजूं जेके हे कनि पिया। उन खां पोइ आउं चवां थो हाणे इहे ॻाल्हियूं सभु विसारे मुल्क में सुठे नमूने सां पुरमन नमूने सां गॾिजी सॼी कम खे अॻियां हलाईंदा त असांजे लाइ फ़ाइदो। असांजी आवाम छा महसूसु कंदी, छा फील कंदी? टीवी खोल, न्यूज़ चैनल खोल, सब शोर शराबे खां सवाइ आई कोन। मैंडेट लखों लख वोट वठो, चवंदा को 50 लख, त हू चवंदा ही त खिचड़ी पाण लॻी पई आहे। अॼु कहिड़े नमूने सां आया थे PTI वारा, कहिड़े अंदाज़ सां खणियो पोस्टर, अहिड़ी अब्यूज़ लैंग्वेज इस्तेमालु कनि। ऐं सम्झो मैसेज सुठो न आहे। सियासी माण्हू ईअं कॾहिं न कंदा। हिननि खे सियासत करणी कोन्हे, हिननि खे मुल्क खे अञा बदनाम करणो आहे, सियासतदाननि खे अञा बदनाम करणो आहे, ऐं सिस्टम खे हलाइण सही नथा चाहिनि। ही चवंदासीं अहिड़ी अफ़रा तफ़री कयूं जो ही जमहूरी तरीक़े सां हुकूमत हले, उहा बि न हले, हिनखे डीरेल करण जी कोशिशि कंदा आहिनि। राजा साहब, पीपल्स पार्टी सपोर्ट करे थी तव्हांजी गवर्नमेंट खे, आइनी उहिदा उन वटि ज़रूरु आहिनि, मसाइल तमामु घणा आहिनि, वसाइल घटि आहिनि। अकेले सिर्फ़ नून लीग वटि वज़ारतूं बि हूंदियूं, हाणे उन्हनि खे पंहिंजी परफॉर्मेंस ॾेखारिणी आहे। छा चवंदव? पंजाब जे अंदरि मरियम नवाज़ साहिबु आहे, मतिलबु त पहिरियों चकर असेंबली में ऐं पहिरें दफ़े ई CM थियणु, वॾो सूबो आहे, नून लीग ते तमामु घणो प्रेशर आहे। हिन इलेक्शन जे अंदरि पंजाब जे माण्हू एॾी वॾी मेजॉरिटी कोन ॾिनी आहे, मथे जो सिंपल मेजॉरिटी सां तव्हांजी हुकूमत ठहे, कोलिशन गवर्नमेंट ठही आहे, मथे छा चवंदव? इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूद मां सम्झां थो त असां का नई पार्टी न आहियूं, नई जमात न आहियूं। असांखे पंजाब में भी हुकूमत करण जो तजुर्बो हासिल आहे ऐं पाकिस्तान जी मरकज़ी हुकूमत ते भी जेका हुकूमत आहे उहो करण जो तजुर्बो हासिल आहे। असांजो जेको ट्रैक रिकॉर्ड आहे उहो आहे ई कारकर्दगी जी बुनियाद ते। ऐं मां सम्झां थो त हालात वाकई मुश्किल आहिनि, पहिरें खां वधीक मुश्किल हालात आहिनि। इकोनॉमिकली सिचुएशन पाकिस्तान जी वर्स्ट आहे, पर उनजे बावजूद भी असां वटि जेका टीम्स आहिनि असांजूं, ऐं असां जंहिं तरीक़े सां माज़ी में डिलीवर कंदा रहिया आहियूं, तव्हां ॾिसंदो मीर साहब त इंशाल्लाह असां हिननि 5 सालनि में तमामु ज़बरदस्त अंदाज़ में इन सभिनी मामलनि खे डील कंदासीं ऐं पाकिस्तान खे अॻिते वठी वेंदासीं। मरियम नवाज़ साहिबा ज़रूरु फर्स्ट टाइम चीफ मिनिस्टर थी आहे, पर मरियम नवाज़ साहिबा जंहिं पार्टी सां तालो रखे थी उहा पार्टी मां सम्झां थो चौथों भेरो उते पंजाब में हुकूमत करणु वञे थी, हुनखे तजुर्बो हासिल आहे। ऐं असां पंजाब में ऐं पाकिस्तान जे ॿियनि सूबनि में बि उन सां गॾोगॾु पाकिस्तान जेका सेंट्रल गवर्नमेंट आहे उन में इंशाल्लाह पंहिंजी कारकर्दगी जी बुनियाद ते न सिर्फ़ु महांगाई घटि कंदासीं, बल्कि पाकिस्तान में इंशाल्लाह रोज़गार जा मौक़ा ईंदा ऐं पाकिस्तान जी जेका मईशत आहे उहा तरक़ी कंदी इंशाल्लाह। मौलाना फजल रहमान और नून लीग तमामु वेझा, पीपल्स पार्टी जी क़यादत सां बि तमामु कोशिश भी थी कि मौलाना साहब खे ऑन बोर्ड कयो वञे, पर मौलाना साहब भी चए थो त हिन मैंडेट जी मूंखे ख़बर नथी पइजे त कीअं आयो आहे, ऐं हुकूमत हलंदे मूंखे नज़र कोन थी अचे। मौलाना खुलियल तनक़ीद करे थो हुकूमत ते, छा चवंदो बैरिस्टर?
मौलाना साहब असांजे लाइ अॼु बि क़ाबिल एहतराम आहे ऐं मौलाना साहब जेका ॻाल्हि करे पियो उनखे जेको ॾिसो न KPK में जंहिं तरीक़े सां PTI वारनि धांधली करे ऐं मौलाना साहब जो मैंडेट चोरी कयो आहे, लाज़मी ॻाल्हि आहे मौलाना साहब खे उहा गावड़ ऐं गुस्सो ज़रूरु आहे, पर उन सां गॾोगॾु हिकिड़ी सुठी शइ कान थी वञे त मौलाना साहब वरी बि सिस्टम जो हिसो ज़रूरु आहिनि। उहे अॼु आया क़ौमी असेंबली में हलफ़ खयूं, उन्हनि जमहूरी प्रोसेस जो हिसो बणिया। सो इन करे असांखे अॻिते मुस्तक़बिल में उमेद आहे त मौलाना साहब बि असां सां गॾिजी ईंदो ऐं उन जेके रिज़र्वेशन आहिनि उहे दूरि थी वेंदा ऐं इनशाला असांखे सुठे जी उमेद रखणु घुरिजे। बाक़ी जेके माण्हू इहा अफ़वाहूं फैलाइनि था त हीअ हुकूमत जेका आहे उहा चंद ॾींहंनि जी आहे या साल बि न हली सघंदी, उहे कुवतूं ऐं उहे माण्हू इहो यादि रखनि त जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जेको गैर आइनी क़दम खयो वियो या हिन हुकूमत खे गैर आइनी तरीक़े सां लाथो वियो त पोइ असां भरपूर मुज़ाहिमत कंदासीं ऐं जमहूरी अंदाज़ में मुज़ाहिमत कंदासीं ऐं पाकिस्तान जे अवाम जे तरफ़ रुख़ कंदासीं ऐं पोइ दमादम मस्त कलंदर बि थींदो। पर असांखे उमेद आहे त हिन क़िस्म जो को बि एडवेंचर किथां बि कोन थींदो ऐं असांखे हुकूमत आराम सां करणु ॾिनी वेंदी त जीअं असां 5 सालनि में पंहिंजा मनसूबा कंप्लीट करे सघूं ऐं पाकिस्तान जे माण्हुनि खे डिलीवर करे सघूं। डॉक्टर लालचंद, पीपल्स पार्टी सपोर्ट कंदी नून लीग अॻु में बि पीपल्स पार्टी जॾहिं धरणो हुयो नून लीग खे, यानी कि पीपल्स पार्टी जो हमेशह असां जमहूरियत ऐं पार्लियामेंट खे सपोर्ट कयोसीं। हिकु दफ़ो वरी अगरि नून लीग ते को ॾुखियो वक़्तु अचे थो त पीपल्स पार्टी सपोर्ट कंदी लालचंद? एक्चुअली मुल्क जी बहितरी लाइ, मुल्क जी बका लाइ, जमहूरी सिस्टम खे अॻिते हलाइण लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी साथ ॾेई सघे थी। जेतिरो वक़्तु कमु हलियो, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब चयो असांखे मिनिस्ट्रियुनि जी का लालच कोन्हे, पर मुल्क जी ख़ातिर असीं हलणु चाहियूं त हलंदासीं। PDM जे दौर में असांजो चेयरमैन साहब एतिरो मुतमिल कोन हो ऐं नथो चवां PDM जी में वॾी का सुठी ॻाल्हि करंदी जॾहिं तो रही हुई, इन जे करे हुननि जा पंहिंजा मंशूर आहिनि, असांजा पंहिंजा मंशूर आहिनि। असीं अवाम जी ख़िदमत करणु वधीक चाहियूं। नूननि जो हिकिड़ो पंहिंजो मौक़ुफ़ आहे, पर वरी बि हिकिड़े तरीक़े सां नओं मैंडेट जेके खणी आया आहिनि उनखे साथ ॾेई अॻिते वधण जी कोशिशि कयूं था। अलाह करे 5 साल प्यार सां मोहबत सां प्रीत सां हलनि। पर असुल ॻाल्हि आहे जेके PTI वारा असांजा भाउर वेठा आहिनि त उन्हनि खे सम्झणु खपे। 9 मई जे वाक़े खां पोइ बि हे सुधरनि कोन था, सम्झनि नथा त मुल्क बुरान आहे, मुल्क में इकोनॉमिक क्राइसिस आहे। असीं छो न असीं पहिरीं मुल्क लाइ बहितर सोचूं, पर जेकॾहिं 3.5 साल अॻूणा हिननि जी हुकूमत खे ॾिसूं त हुननि जी PTI गवर्नमेंट जी कारकर्दगी सुठी कोन रही आहे। मुल्क दुश्मन कमु कया विया आहिनि काफ़ी। वरी बि हाणे जेके मेंटेन मिलियो आहे त अभी थोरो घटि में घटि पाकिस्तान जी बहितरीअ लाइ कमु करण जो सोचो। अपोजिशन में जेकॾहिं विहणु चाहियो था त अपोजिशन में सुठो किरदारु अदा कयो। हाणे शोर शराबो गालम गलोच हिते MLA वेठा हुजनि, असां चवां थो त आवाम ॾिसे त ही चोर ही डाकू, इहा साॻी ज़बान कंटेनर वारी ज़बान, उहा ई साॻी ज़बान एवान वारी। पर जेकॾहिं अवां खे पार्लियामेंट में न आहे अचिणो त पोइ ओथ खणी न अचो। अॼु ओथ खणो था, ओथ खणण खां पोइ चओ था असां मैंडेट चुरायो वियो आहे। ठीकु आहे, कुझु ख़र्चा हूंदा, असीं नथा चऊं त कोन हूंदा। हर सियासी पार्टियुनि खे मौलाना फज़ल रहमान खे ख़र्चा आहिनि, ॿियनि खे ख़र्चा आहिनि, होॾां नून नवाज़ शरीफ़ जी पार्टी खे असांखे ख़र्चा आहिनि। उन्हनि जो फ़ैसिलो हिकिड़ो त इलेक्शन थी, बाक़ी फ़ैसिलो अदालतूं कंदियूं। शोर शराबे में फ़ाइदो सभु ॻाल्हियूं छॾियो। असीं चऊं था अॻिते कदम वधायो, अॻिते हलाणी कयो। जीअं प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी साहब चवंदो रिकंसिडरेशन ते 5 साल जंहिंखे बि मिले त 5 साल पंहिंजा पूरा कयो। 5 साल खां पोइ वरी आम वञिबो, आवाम जेको मेन उन हिसाब सां कमु कबो। डॉक्टर साहब ज़रदारी साहब ज़ीरक सियासतदान आहे। सियासत खे अॼु जे दौर में जेको आसिफ अली ज़रदारी साहब सम्झे थो हुकूमत खे हलाइणु, सिस्टम खे हलाइणु, जीअं त आसिफ अली ज़रदारी साहब सम्झे थो, को ॿियो कोन थो सम्झे। हिन वक़्तु उन जी ज़रूरत बि आहे। उन खां पहिरियां बि आसिफ अली ज़रदारी साहब हुकूमतनि जो जीअं त टाइम पूरो थियो, हिकु जीअं त मुफ़ाहमत जी सियासत, तव्हांखे पाण सभिनी खे गॾु खणी हलणु ऐं सभिनी सां गॾु वेहणु ऐं टेबल ते अचणु, सियासी मसइला हली टेबल ते थींदा आहिनि। हिन वक़्तु बि उन जी ज़रूरत आहे त हीअ हुकूमत बि पंहिंजो टाइम पूरो करे पोइ इलेक्शन थिए, वरी का नई हुकूमत अचे, जमहूरियत हले, सिस्टम हले, पार्लियामेंट हले। डॉक्टर साहब बिल्कुलु इहा ॻाल्हि तव्हां सही था चओ। 2008 खां अॻु में तव्हां ॾिठो हूंदो का गवर्नमेंट 14 में हलंदी, 18 में हलंदी, 16 में हलंदी, 2 साल हलंदी।
पर 2008 खां पोइ प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी साहब सभिनी पार्टियुनि खे रिकन्सिलेशन करे गॾिजी हलाइण जी कई। मुल्क जी बहितरी लाइ 5 साल पूरा थिया, वरी 13 खां 18 साल 5 साल पूरा थिया। जॾहिं नून जी गवर्नमेंट आई 80 वासी अपोजिशन में तब 5 साल पूरा थिया। असीं इहो था चऊं जॾहिं पीटीए वारा आया न उन खां पोइ शोर शराबो वधियो। उहो इन करे वधियो जेके बि पार्टी जा माण्हू सियासी माण्हू ऐं नथो सम्झा ही माण्हू के अनाड़ी आया आहिनि, अनाड़ी मुल्क खे नुक़सानु ॾींदा। उन्हनि खे अञा बि सम्झणु खपे, अञा बि हुनजो वक़्तु आहे। जेकॾहिं हू हींअर 60, 70, 80, 90, 95 सीटूं जेके खणी बि आया आहिनि त जेकॾहिं उन्हनि खे ठीकु आहे को अदालती तौरु निशान न मिलियो पर आज़ाद तौरु खटे बि आया। हाणे सुन्नी वीचार काउंसिल में हुननि शमूलियत कई, हाणे हिकिड़े प्लेटफॉर्म ते वेही अॻियां वधण जी कयो। अच्छा, वधण जे बदिरां साॻियूं ईंदा, पोस्टर खणी ईंदा, ॻाल्हियूं गलोच ईंदा त इनचार्ज इहो मैसेज आउं नथो सम्झां। मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजी ज़ाती राय आहे, हाणे इहे ॻाल्हियूं सभु ख़तमु करे प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी साहब वांगुरु रिकन्सिलेशन करे कम आयो। ऐं हींअर हिन मुल्क में ॾाढो बहिरान हो, हींअर प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी साहब जी तमामु घणी ज़रूरत हुई। इन जे करे असां हुननि खे साथ तावन कयो पाकिस्तान मुस्लिम लीग नून सां त गॾिजी सजी कम खे हलायो त मुश्किलात मां कढो। जेकॾहिं असीं मुल्क खे मुश्किलात में कढंदासीं त अवाम जी ख़िदमत सुठे थोरे नमूने सां करे सघूं था। जे असीं पाण में हिते खिचड़ी लॻी पई हूंदी, जहिड़ा थींदा, वरण थींदो त पोइ असांजा इंटरनेशनल लेवल जा माण्हू सोचींदा, IMF वारा फंड ॾियण तो सोचींदा। जेकॾहिं ही लेटर थो लिखे IMF खे त आउं सम्झां थो मुंहिंजे ख़्याल में इहो सुठो कमु न आहे। अभी कम कयो ठीकु आहे, हम नून या पीपल पार्टी या ॿियूं पार्टियूं गॾिजी सॼी गवर्नमेंट ठाही थियूं, अभी हुननि खे वेलकम कयो, ठीकु आहे, हुकूमत कयो, असीं अपोजिशन वियूं था 5 साल पंहिंजा पूरा। लालचंद पहिरियों भी पीपल्स पार्टी कुर्बानी ॾिनी आहे जमहूरियत जे लाइ, सिस्टम जे लाइ, अवाम जे लाइ, मुल्क जे लाइ। हाणे भी पीपल्स पार्टी जे हथ में आहे जमहूरियत जी चाबी, उहा ई जमहूरियत खे पार्लियामेंट खे बचाए सघे थी। डॉक्टर साहब बिल्कुलु ॾिसो जेके पाकिस्तान पीपल पार्टी नून जूं वधीक सीटूं हुयूं, पाकिस्तान पीपल पार्टी जेकॾहिं हुन सां गवर्नमेंट जो हिसो न बणिजे त पोइ छा थिए, ही इलेक्शन थिए। हींअर ही मुल्क असांजो अफोर्ड नथो करे सघे री इलेक्शन, त असां चयो त ठीकु आहे पाकिस्तान मुस्लिम लीग नून सभु पंहिंजा ज़ाती आइनी मंशूर ते या उनजे ते इख़्तिलाफ़ थी सघनि था, पर उहे सियासी इख़्तिलाफ़ थी सघनि था। असीं हुनखे साथ ॾियूं, जमहूरियत सही तरीक़े सां हले, को अहिड़ो न थिए जो उनजो मौक़ो को टी थोरो वठी वञे, कमकार थिए, आवाम जो फ़ाइदो थिए, इंटरनेशनल लेवल ते मैसेज सुठो वञे त हीअ इलेक्शन थी ठीकु आहे। 5 साल खां पोइ वरी जेको हूंदो आवाम में वरी पोइ इहो हुअणु खपे। पर हिननि चाहे PTI वारा इहो करणु नथा ॾियनि, PTI जी सदाई पॉलिसी निगेटिव रही आहे। हू चवंदा त असीं आहियूं त ठीकु आहे गवर्नमेंट में, जे असीं न आहियूं। वॾी महिरबानी डॉक्टर लालचंद हुक्राणी साहब। पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻ में भी कुर्बानी ॾिनी आहे, हाणे भी जमहूरियत के सिस्टम के बचाइण जे लाइ हिकु दफ़ो वॾी किरदारु अदा पई करे। सभु सियासी जमातूं जेके पंहिंजा डिफरेंसिस इन असेंबली जे अंदरि आहिनि उहे ख़तमु करे अवामी मुफ़ादनि जे लाइ गॾु थियनि और हिकिड़ो डायलॉग ज़रूरु थियणु खपे। मोहतरम जनाब बिलावल साहब भी मीसा खे जमहूरियत जी ॻाल्हि कंदो, उनखे एक्सटेंड कयो वञे, मीसा खे मैशियत भी थियणु खपे, हिकिड़ो मीसाक ज़रूरु थियणु खपे जेको मुल्क जे लाइ, अवाम जे लाइ बहितर हुजे। इन सां गॾु इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।